वफाकी वज़ीर अता तारर जो आलमी मकामी मीडिया जे नुमाइंदनि सां गॾु लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। वफाकी सिलसिला वारी वज़ारत आलमी ऐं मकामी मीडिया जे नुमाइंदनि खे LOC जे दौरे दौरान सहूलियत फराहम कई। LOC जे दौरे जो मक़सद भारत तरफ़ां फैलायल कूड़ी ऐं बेबुनियाद प्रोपोगेंडा खे बेनकाब करणु आहे। सिलसिला वारी वफाकी वज़ीर अता तारर जो चवणु आहे त समूरियूं हक़ीक़तूं आलमी ऐं मुल्की मीडिया अॻियां रखी छॾिबो आहे। जिन हंधनि खे भारत दहशतगर्दनि जो कैंप करार ॾींदो रहियो आहे उहा शहरी आबादी आहे। पाकिस्तान हिकु ज़िमेदार रियासत आहे जेका न सिर्फ़ इलाक़ाई पर आलमी अमन लाइ पुरज़म आहे। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जो इन कैमरा इजलास अॼु तलबु पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिखार ऐं अमले जा सलामती काउंसिल जे मेंबर मुल्कनि सां राब्ता। हुकूमत जो ख़िते जी मौजूदा सूरतहाल ते सलामती काउंसिल खे आगाही ॾियण जो फ़ैसिलो। गुज़िरियल नायब वज़ीर आज़म ऐं बड़ी वज़ीर सागदार मुस्तक़िल नुमाइंदे खे इजलास घुराइण लाइ दरख़्वास्त करण जो चयो हो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां भारतीय हुकूमत जे ग़ैज़े में पारणनि बयाननि ते ॻणतीअ जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त भारतीय क़दमनि सां इलाक़ाई अमन इस्तेहकाम खे ख़तरो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां चीन जे सफ़ीर जांग ज़ी डोंग जी मुलाक़ात दौरान ॿिनि तरफ़नि मामलनि ऐं पाक भारत मौजूदा सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेबड। चीनी सफ़ीर जो चवणु हो त चीन अमन ऐं इस्तेहकाम जी कोशिशुनि लाइ पाकिस्तान जी हिमायत जारी रखंदो। ॿई मुल्क पाण में भाइर आहिनि, हमेशह ॾुखे वक़्त में हिक ॿिए जो साथ ॾिनो। चीनी सफ़ीर तरफ़ां चीन ऐं पाकिस्तान जे विच में पाइदार दोस्ती जे अज़्म जो इज़हार। चीनी सफ़ीर पाकिस्तान जो मौक़िफ़ चीन खे ॿुधाइण ते सदर जा थोरा मञिया। LOC ते भारत जी बिना ज़बान स्पारिंग, पाक फ़ौज जो मुंहुं तोड़ जवाब, भारतीय बंदूकूं ख़ामोश। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त हिंदुस्तान बाद केतिरनि ई हंधनि ते पाकिस्तानी चेक पोस्टनि ते बिना ज़बान स्पारिंग कई। भारत निकयाल, बहिरटा, शारदा, केल सेक्टर्स, नीलम ऐं हाजी पे सेक्टर्स में LOC ते बिना ज़बान स्पारिंग कई। पाक फ़ौज दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज दुश्मन जी कंहिं बि जारियत जो मुनासिब जवाब ॾियण लाइ तयारु आहे। पहलगाम वाक़िए भारतीय जंगी जारियत ख़िलाफ़ क़ौमी असम्बली में अॼु शाम ठहराव पेश कयो वेंदो। भारतीय जारियत ऐं रियासती सरपरस्ती में दहशतगर्दी ते ॻाल्हि ॿोल थींदी। सिंध तास मुआहिदे जी मुअतली ते बि हुकूमत पंहिंजे हिकमत अमली खां आगाह कंदी। अगराई कई वई त दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ तयारु आहियूं। पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे, ख़िते में अमन चाहियूं था। सिलसिला वारे वफ़ाकी वज़ीर अता तारर ऐं DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी पाक भारत सूरतहाल ते सियासी क़यादत की ब्रीफिंग। पीपल्स पार्टी अखबार कमरज़मान कायरा, शाज़िया मरी, अली हैदर गिलानी, शर्जील नामेवर, नासिर शाह ऐं सईद गनी शरीक, अब्दुल कादिर बलूच, फारूक सत्तार, इल्दास कोहिस्तानी, अब्दुल शकूर, खुरम दस्तगीर ऐं ॿिनि जी शिरकत। आबिद शेर अली, अज़मा बुखारी, पलवशा ख़ान बि ब्रीफिंग में शरीक। PTI पारां इन कैमरा ब्रीफिंग जो बाइकॉट कयो वियो। नार मुल्कनि जे दौरे जे ॿिए मरहले में वफ़ाकी गुरू वज़ीर मोहसिन नक़वी अॼु कतर पहुचंदो। आला क़तरी मदार सां मुलाक़ात पूरी थियल। ख़िते में जारी छिकताण वारी सूरतहाल ते रोशनी में गुरू वज़ीर जो ही दौरो पाकिस्तान जी पढ़ी पॉलिसी में अहमियत जो आहे। गुरू वज़ीर मोहसिन नक़वी कतर जे दौरे दौरान पाकिस्तान जे असुली मौक़िफ़ बाबति तफ़सीली फ़राहम कंदो। आलमी सतह ते पाकिस्तान जे अमन जे पैगाम खे उजागर कयो वेंदो। मुलाक़ातनि में पाकिस्तान ऐं कतर विच में ॿिनि तरफ़ी लाॻापनि, सिक्योरिटी सहकार ऐं ख़िते में अमन इस्तेहकाम ते बहस थींदो। पाक भारत छिकताण घटाइण लाइ ईरान कोशिशूं तेज़ करे छॾियूं। ईरानी पढ़ी वज़ीर दौरे ते इस्लामाबाद पहुची पियो। सदर वज़ीर आज़म ऐं नायब वज़ीर आज़म सां मुलाक़ात पूरी थियल। मुलाक़ातनि में पाक ईरान ॿिनि तरफ़नि लाॻापनि, इलाक़ाई आलमी अॻिराई ते ख़्यालनि जी ॾेवड कई वेंदी। आला सतही दौरो ॿिन्ही मुल्कनि विच में गहरनि ऐं मज़बूत लाॻापनि जी अकासी आहे।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं मलेशिया जे वज़ीर आज़म विच में टेलीफोनिक राब्तो शहबाज शरीफ पाक भारत छिकताण बाबति मलेशियन मसहब खे आगाह कयो। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान पहलगाम वाक़े जी जाच में मलेशिया जी शिरकत खे भली कार कंदो। भारतीय अमल पाकिस्तान जो ध्यानु उन सरहद खां दहशतगर्दी ख़िलाफ़ कोशिशुनि तां हटाए रहिया आहिनि। पाकिस्तान अहिड़नि तकरारनि में उलझणु नथो चाहे। मोदी सरकार भारत में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे एक्स अकाउंट ते पाबंदी मड़ी छॾी। बिलावल हाउस जे तर्जमान पंहिंजे रद्दअमल में चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो अकाउंट ब्लॉक करण मां साबित थियो। मोदी पीपल्स पार्टी चेयरमैन खां ॾिनल आहे। साबित थियो भारत गैर जमहूरी मुल्क ऐं उन जो वज़ीर आज़म इंतहाई बुज़दिल माण्हू आहे। पहलगाम वाक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान मोदीअ जो हाज़मो ख़राब करे छॾियो। पीपी चेयरमैन गुजरात जे कासाई खे दुनिया ॾों पाइको करे छॾियो। इंडस वाटर कमीशन सिंध दास मुआदनि ते हेल ताईं जे भारतीय भनकड़े जा तफ़सील हुकूमत तां माणे छॾिया। इंडस वाटर कमीशन जे ज़रिए मौसर भारत टिनि डेमनि जी राबत करे अमली तौर ते सिंध दास मुआदे जी भनकड़ी करे चुको आहे। भारत 2005 में बेगलिहार डैम, 2010 में किशन गंगा डैम ऐं 2016 में रती डैम अॾे मुआदे खे नज़रअंदाज़ कयो। भारत टिनी डैमनि जी राबत पंहिंजे सियासत ऐं दहशतगर्दी जे आड़ में शुरू कई। कुनरी पुलिस अदालती हुक्म ते ज़मींदार हाशिम मेमण जी सरई ज़मीन ते छापो। 26 हारी बाज़ियाब। पुलिस छापे दौरान औरतुनि बारनि समेत 26 खे बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब कयल हारियुनि में चेतन पील, करीमा, सीता, हरेश, चंदना, हेमन, प्रेम ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस जो सुम्हल आहे त दरख़्वास्त गुज़ार साजन पील जी दरख़्वास्त बाद अदालती हुक्म ते छापो ॾिनो। हारियुनि खे अदालत में पेश कयो वेंदो। हैदराबाद पुलिस वॾे भाउ खे क़तल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। कुझु ॾींहं अॻु जवाबदार अरशद कुरैशी घरू अणबणता वॾे भाउ मोहम्मद अहमद कुरैशी खे क़तल कयो हो। पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार अरशद कुरैशी खे पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। बांदी में तेज़ तूफ़ान दौरान घर जी छित किरण सबबि ॿारड़ा फौत। रहमानाबाद वासी अकरम खोकर जे घर जी छित किरण सबबि अरसलान खोकर ऐं 8 सालनि जी इंशा खोकर फौत थी विया। दरिया खान मरी वेझो तेज़ तूफ़ानी हवा दौरान चिड़नि उथण सबबि बोट खे काट ऐं बाबला शहरी में घरनि खे बाहि 14 खां वधीक घर सड़ी पिया। तेज़ तूफ़ानी हवा सबबि घरनि जा छपरा उॾामी पिया। केतिरनि ई घरनि जूं छितूं किरण सबबि माण्हू ज़ख़्मी थी पिया।